औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आऊं आहियां अतीकुर रहमान लाखो। असीं अॼु रमज़ान मुबारक जे हवाले सां हिकिड़े टॉपिक ते गुफ़्तगू कंदासीं त असांखे हिन माहे मुक़द्दस जो रोज़ो रखणु छा थो सेखारे। सभ खां पहिरियां असांखे इहो सम्झणु घुरिजे त रोज़ो चइबो छाखे आहे। रोज़े जो मतिलबु आहे सुबुह सादिक खां वठी करे सिज लहण ताईं खाइणु पीअणु ऐं ख़्वाहिशात खे पूरो करण खां पंहिंजे पाण खे रोकणु। लेकिन इन रोकण में ऐं असां जेको पंहिंजे पाण खे उञ ते रखंदा आहियूं, पाणी न पीअंदा आहियूं ऐं खाधो न खाईंदा आहियूं, पंहिंजी ख़्वाहिशात खे पूरो न कंदा आहियूं, त इन सां गॾु असांजी हिकिड़ी तरबियत थींदी आहे। उहा तरबियत छा आहे? अल्लाह तबारक व ताला सां असांजो ताल्लुक़ मज़बूत थींदो आहे। उहो इन तरीक़े सां जॾहिं को मुस्लमान रोज़ो रखंदो आहे ऐं उहो पंहिंजे रूम ऐं कमरे में हूंदो आहे, उन जे साम्हूं तरह तरह जूं शयूं पियूं हूंदियूं आहिनि, थधो पाणी पियो हूंदो आहे, मशरूबात पिया हूंदा आहिनि ऐं उन जे साम्हूं खाधो पियो हूंदो आहे, ऐं उहो मुस्लमान जॾहिं रोज़े सां हूंदो आहे, खाइण त दरकिनार उन जी तरफ़ निगाह करे ॾिसंदो बि न आहे। छाजे करे? उनखे अल्लाह तबारक व ताला जो ख़ौफ़, अल्लाह तबारक व ताला जी ख़शियत हूंदी आहे। ऐं जेकॾहिं उन मुस्लमान खे को शख़्स भले इनाम जे तौर ते रक़म बि ॾे ऐं उनखे चवे त तूं पंहिंजे रोज़े खे तोड़े छॾ, पंहिंजे रोज़े खे भञी छॾ ऐं आउं तोखे हेतिरा पैसा ॾींदुसि, उहो बिल्कुलु उहो कमु न कंदो। बल्कि उनखे केतिरो वॾो इनाम ऑफर छो न कयो वञे, केतिरी रक़म ऑफर छो न कई वञे, उहो रोज़ो न तोड़ींदो। इहा ई तरबियत आहे जेको असांखे हिन माहे मुक़द्दस जो रोज़ो सेखारे थो। अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जी ख़शियत ऐं अल्लाह तबारक व ताला जी ख़शियत पंहिंजे ज़हन में रखी करे बुरे कम खां पंहिंजे पाण खे रोकणु। ऐं इहा तरबियत असांजी पूरे साल जे लाइ आहे। ऐं जेकॾहिं असीं मुस्लमान हर वक़्तु इहो ख़ौफ़, इहा ख़शियत ऐं अल्लाह तबारक व ताला जा अहकामात पंहिंजे साम्हूं रखूं त असीं कूड़ खां, असीं ग़ीबत खां, असीं नाजाइज़ मुनाफ़ाख़ोरी खां, असीं ज़ुल्म खां रुकिजी वञूं। छो? असांजे ज़हन में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो। यानी जॾहिं असीं कंहिंजे मथां ज़ुल्म करणु वञी रहिया हूंदासीं त असांजो दिमाग़ असांखे इहो सिग्नल ॾींदो ऐं उहो चवंदो त ज़ुल्म न कर, अल्लाह तबारक व ताला नाराज़ थींदो। अल्लाह तबारक व ताला जे अहकामनि ते तूं अमल करण वारो न चवराईंदे, अल्लाह जे अहकामनि खां रूगर्दानी करण वारो चवराईंदे, अल्लाह इन ते नाराज़ थींदो। जॾहिं इंसान जे दिमाग़ में, इंसान जे दिलि में, इंसान जे सोच में, इंसान जे फ़िक्र में इहा शइ अची वञे थी त अल्लाह मूंखे ॾिसी रहियो आहे, त पोइ उहो बुरनि कमनि खां परे थी वेंदो। अल्लाह तबारक व ताला ही महीनो जेको असांखे अता कयो आहे ऐं हीउ जेको रोज़ो असांखे अता कयो आहे, त इन जो मक़सदु ई इहो आहे त असीं पूरो साल ईअं ई जीअं रमज़ान जे महीने में पाणी पीअण खां पंहिंजे पाण खे रोकींदा आहियूं। हालांकि पाणी पीअणु जेको आहे उहो नाजाइज़ अमल न आहे, पर अल्लाह तबारक व ताला रोज़े में मना कयो आहे। पर ॿियनि महीननि में, ॿियनि ॾिहाड़नि में असीं उहे कम कंदा आहियूं जिन खां अल्लाह मना कयो हूंदो आहे। पर जॾहिं असीं रोज़ो रखंदा आहियूं, हिन माहे मुक़द्दस में आमाल कंदा आहियूं, त इहा रोज़ो असांजी तरबियत कंदो आहे त असीं 12 महीना जेको आहे बुरनि कमनि खां परे थी वेंदा आहियूं। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जो कोले मुबारक आहे, फरमाइनि था रोज़ो सिर्फ़ खाइण ऐं पीअण खां रुकजण जो नालो न आहे, पंहिंजे पाण खे खाइण पीअण खां रोकण जो नालो रोज़ो न आहे, बल्कि रोज़ो कोले ज़ोर खां, बातिल खां ऐं ला यानी फालतू कमनि खां पंहिंजे पाण खे रोकण जो नालो आहे। यानी रोज़ो असांखे उहे कम करण जो हुकुम ॾिए थो जंहिंसां अल्लाह राज़ी थिए, जेको सुहिणो अमल हुजे, जेको सुठो अमल हुजे, जेको इबादत हुजे, रोज़ो असांखे उन जो हुकुम ॾिए थो। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, जेकॾहिं तव्हां रोज़ो रखो था ऐं पंहिंजे पाण खे उञ खां, बुख खां
ऐं पंहिंजे पाण खे बुखारो रखो था, उञारो रखो था, लेकिन उन सां गॾु कूड़ बि ॻाल्हायो था, पोइ इहो रोज़ो उनजो मक़सदु तव्हांखे हासिलु न थींदो। इन रोज़े जो मक़सदु हासिलु न थींदो। अल्लाह तबारक व ताला खे असांजे उञे ऐं बुखे रहण जी ज़रूरत न आहे, बल्कि असांखे अल्लाह तबारक व ताला खे राज़ी करण जी ज़रूरत आहे। उहो अल्लाह तबारक व ताला असां सां राज़ी कीअं थींदो? जॾहिं असीं अल्लाह जे अहकामनि ते अमल कंदासीं। त रोज़ो असांजी तरबियत करे थो त असीं बुरनि कमनि खां रुकिजी वञूं ऐं अल्लाह जे ॿारनि खे सतायूं न, अल्लाह जे ॿारनि खे तकलीफ़ न ॾियूं, कूड़ न ॻाल्हायूं ऐं दोखेबाज़ी न कयूं, ग़ैर जेको नाजाइज़ मुनाफ़ो आहे उहो न वठूं। ऐं अहिड़े तरीक़े सां खोड़ सारा अहिड़ा अमल आहिनि जिन सां अल्लाह नाराज़ थिए थो। असीं उन्हनि सभिनि कमनि खां रुकिजी वञूं त इन जो नालो रोज़ो आहे। ऐं इहो ई रोज़ो जेको आहे हिन माह मुक़दस जो इन शइ जी असांजी तरबियत करे थो। असांखे सम्झणु घुरिजे त हिन माह मुक़दस में असांखां कहिड़ी तक़ाज़ा कई वई आहे ऐं असांखां कहिड़ी घुर्ज कई वई आहे, उहे असीं घुर्जूं पूरियूं कयूं, ताकी जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे, मन साम रमदान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जंहिं रमज़ान मुबारक जा रोज़ा ईमान ऐं एहतिसाब सां रखिया, अल्लाह तबारक व ताला उन जा पोयां सभु गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। पर उहो रोज़ो कहिड़ो आहे? उहो रोज़ो उहो आहे जंहिंमें असीं कूड़ न ॻाल्हायूं, जंहिंमें असीं दोखे कंहिंखे न ॾियूं, जंहिंमें असीं कंहिंखे तकलीफ़ ऐं ईज़ा न ॾियूं, बल्कि उन में बहितर आमाल कयूं, ज़िक्र कयूं, अज़कार कयूं, सुठा अमल कयूं ऐं उन सां गॾु पंहिंजे घर वारनि ते ख़र्चो कयूं ऐं उन्हनि जे लाइ बहितर इंतिज़ाम कयूं, ताकी उहे हिन माह मुक़दस जी नेमतुनि सां लुत्फ़ अंदोज़ थी सघनि। सभु शयूं जॾहिं गॾु थींदियूं त अल्लाह तबारक व ताला असांखे उन रोज़े रखण ते अहिड़ो अजर अता फरमाईंदो जो जंहिं अजर सां असांजा सभु गुनाह पोयां जेके थिया आहिनि अल्लाह ताला माफ़ फरमाए छॾींदो। पर शर्त इहा आहे त उन रोज़े खे बहितर अंदाज़ सां रखियो वञे ऐं जेके तक़ाज़ा इन रोज़े में असांखां कयूं वयूं आहिनि उन तक़ाज़ाउनि खे पूरो कयो वञे त अल्लाह तबारक व ताला असांखे उन रोज़े रखण ते खोड़ सारियूं रहमतूं अता फरमाईंदो ऐं असांजा गुनाह बख़्श फरमाईंदो। अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।